आसव बोको यार इज्जत में भी तो चाहिए सके तो कुत्ते के घी में तामनी की इज्जत हजम कोन थींदी यार आसव मसलो यो आहे त सर्वर इलाही कम तो करे ऐं सॼो ॾींहुं वीचारो डोड़ी थकी तो पए यार असां ॿिन्हिनि खे मोटरसाइकिल जी ज़रूरत आहे। अरे तव्हां जो दिमाग़ ख़राब आहे। तव्हां वटि 20 रुपया पकड़नि जा कोन्हनि के वरी 20,000 एडवांस में महीने की किस्त भरी दो न ये कोन थींदो। अरे एहसान फरामोश तो रहण ला घर ना हो असां तोखे पंहिंजो घर ॾिनोसीं। हाँ ऐं सुम्हण लाइ तो चादर न हुई असां पंहिंजी चादर तोखे ॾिनीसीं तोखे सभु विसरी वियो। अरे वाह जो कर ॾिनो अथव जे मिलिया पिया 6 महीने जो किरायो मां थो ॾियां ऐं मथां तव्हांजे खाधनि पीतनि जा ख़र्चा ॾींहं ॾींहुं वधंदा वञनि। यार आसव कुछ जुगाड़ कर यार। अरे तव्हां दौलत खाने नथा वञो वो माण्हू घटि राकास वधीक आहे मां इहो कमु न कंदुमि। यार आसव प्लीज यार। हाँ यार कुछ जुगाड़ कर असांजो यार। असां तुंहिंजा गरीब दोस्त आहियूं यार तूं न ख्याल कंदे केरु असांजो ख्याल कंदो। प्लीज यार आसिफ प्लीज प्लीज आसिफ ठीक आहे 3 बजे अचिजो जेकॾहिं टाइम ते किस्त न ॾिनो दौलत खान मूंखे मारे छॾींदो ऐं नौकरी में कढी छॾींदो। न टाइम ते ॾींदासीं बेफिक्र थी। ठीक है सलाम वालेकुम सोने मत खजोड़े सोके मां दौलत खबर कवा से जा बाबा मिसाल जा जरको लाला तो हुन के गालियां जो मौको दिया ए चुप कर तू जो कम है चुप लाला मुंजी दे तो मां जिंदगी बसी है 2500 रुपया रो डिनर सर वठी तो मुझे दलील करे छड़िया लाला। अरे चुप कर सॼी ज़िंदगी हमारे घर में माटे उतार रो असा किस चुदा असांखे ख़बर सॼो साल 15 साल क्वार चुदा तव्हांजो फेर बाटे पैसा कोन दे तुझो वडो थींदो। अरे वो आसम इनका मुझे पैसा वठी दे तुझे पगार वो कर वड़ा कसम कपेश बाबा सब खैर ठीक ठाक है तो सही है बेटे ये मुझे दोस्त है गाड़ी उड़ना है मैं देखकर गाड़ी में भले भले को बसो कोन इनके गाड़ी देकर सर पर इनको पहले सिस्टम समझाए थे वो जो हां बेटे मां देखा ओ तो हेलो गाड़ी निकाल हेलो वक्त पुरानो गाड़ी पसंद है इन जो 10,000 रुपए एडवांस 3,000 रुपए किस्त है ये 40,000 रुपए पंदो और जो आगे मर्जी है। ओह नो 10,000 एडवांस बेटे ये मुझे दोस्त है अगले महीने एडवांस ना कर तो किस्त भी मिली है नहीं वहां सब याद रख एडवांस अगर मुझे किस्त मिले ना वड़ा खत्म तो क्या हो फादर रहंदो वो खबे जफर तुझे फेजा नौकरी वसी 10,000 रुपए पगार दियो था तुझे आखिर अथी फादर खाइंदा दी बंग जो मौली वाला चाहे हेलो bang सुबह वो तो कहे मुझे पैसा खाए तू पैसा भरी बड़ा खत्म तू भरी तुझे पे भरी दो जल्दी वो सुबह जल्दी कर पैसा कर मुझे कर खवाए बेटे जा पुट आओ थोड़ी देर में अच्छा तो मके पैसा खपन हेलो जल्दी कर हेलो दरवाजो खुलो पियो यार। हाँ यार दरवाजो कदीम पंहिंजो नायब खुलल हूंदो हलन आसव
आसिफ, अरे आसिफ, 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 दौलत खान मारो जो पैसा नहीं थी। आसिफ, आसिफ, छाछो, साचू, दौलत खान डाटो मारियो, मुके बापा चलो यो तासा कर नगो बापा रे बाबा निका। दौलत खान तो केनो मारियो? दौलत खान मुके बाड़े तब करी वर भी रही तो बा वरी अचे तो डर लो जो दौलत खान आया की डर गया दरवाजा दे तेरा दरवाजा दे मैं को नहीं दो तू मन नहीं मारी तो लालो अरे तू मन तो सिंह केर को लालो अरे अच्छा तो खोल 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 माचिस 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 मत सिंगेड़ा माचिस अले आलिया तो माचिस जा मैं तो सिर्फ माचिस कुड़ियो मुझो केरो जो दौलत खान के बजाए बजाए उन मां त जान छॾाई थी पर यार दुख आसिफ जो पियो थिए उन वीचारे जो छा थींदो हूंदो यार कहिड़े कम जो हो सुठो तो जान छुटी ईअं बि सही आहे दौलत खान किसी घोड़ल आसान दी कसा अरे छा पियो चई अरे खणो इन्हनि के वोई 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 तो खुदा पाबंद कर कवई वाला ओए तो भाई वो यार तो खुदा पाबंद कर कवई वाह बड़ा वो मौजा फट मुके विडी दे आसिफ जा फट कबीरा जमो कहो तो जल्द तो आदा के दलील कोर कर छे जल्दी कर जल्द जमो तो खड़े दौलत खान जो पैसो खान सोलो कोने दौलत का पैसा मेहनत या पैसा बोले वो मौलिया फुट वो बग ठग कितन बठग काम करन पे होते वाह ये खुदा पाबंद कर को अरे यार सचू ने दौलत खान में तो यार फांसी आई यकीन कदे मुके खबर ही को नहीं तो कोई नो जुल्म थी तो साहब तो बाबा चलियो मुके तो ता जड़ा ता दोस्ती नरक जाए मां जदी जिंदगी पछतायो बाबा यार आसिफ मोट हिकिड़ो आइडियो अथव पंहिंजा आइडिया पाण वटि रख हाणे बस दौलत खान जो टाइम पूरो थी वियो पर हाणे दौलत खान खे असां ॿुधाईंदासीं त असां छा आहियूं वाइदो कयो मूंसां त मूंसां साथ ॾींदो बिल्कुलु दौलत खान हाणे तुंहिंजो पूरो वक़्तु शुरू थियो